हिकिड़ो हमरा हूंदो उहो पढ़ंदो तहज्जुद जी निमाज़। तो तहज्जुद जी निमाज़ में दुआ कंदो त अल्लाह साईं मूंखे एतिरो दिमाग़ ॾे, एतिरो मक़सदु अकुल ॾे जो मां हर जानवर जी ॿोली सम्झी सघां। माना इहो हफ़्तो खनि निमाज़ पढ़ंदो रहियो या दुआ घुरंदो रहियो त हिनखे को ख़ुदा वारो अलाह वारो उहो आयो हिन जे अॻियां त उन चयसि तोखे मां इहो एतिरो दिमाग़ ऐं एतिरो अकुल ॾींदुमि जो तूं इहा जानवरनि जी ॻाल्हि सम्झी सघंदे। सो तूं जंहिं बि मक़सदु दिलि जो राज़ जंहिं माण्हू खे बि ॿुधायो ओॾीमहिल तूं मरी वेंदे। बाक़ी तोखे आहे सही, माना इहो तूं पिराए वें त माना तूं जानवरनि जी ॿोली सम्झंदे। ठीकु आहे, जेॾीमहिल इहा ॻाल्हि सम्झी त उथियो घर अपो तो पंहिंजे घरवारी खे चई मानी खाईंदे। मानी खाईंदे खाईंदे त हिन वटि हिकिड़ो गॾु हुयो ऐं हिकिड़ो गाबो। त गाबे गॾ खे चयो त हाणे 2-3 एकड़ ॿनी जा हर मां काया आहिनि ऐं 2-3 एकड़ रहियल आहिनि, मां काए नथो सघां, मालिक जी लठ पई थी पवे। हाणे गॾ ॾिए थो हिनखे सलाह। तो गॾ हिनखे सलाह ॾींदो रहियो त हाणे तूं हीअं कर 2 ॾींहं 3 तूं गाह न खा त मालिक कंहिं को ॻोठ वारे खां मिसाल गाबो को वठी ऐं हर काए ईंदो, तूं बि बची वेंदे, ॿनी बि काइजी वेंदी। हाणे हिते मालिक हिननि जी ॿोली सम्झी वियो, मालिक ॾिनो हिन हिते माना खिलियो। हाणे गॾ गाबे खे सलाह थो ॾे, खिलियो त घरवारी पुछा कयसि तूं खिले छो? हाणे मक़सदु दिलि जो राज़ घरवारी खे ॿुधाए पियो त मरे पियो। सो हे माई सां माना 2 चंपा आयूं, माई खे हलियो वियो थी सुबुह थी त ढुकाई गॾ खे। जेॾीमहिल गॾ खे ढुकाए अञा हरनि में ढुकाई, हाणे छा काथे गाबो वहे काथे गॾ वहे। अला 2 एकड़ खनि काई त गॾ सोचियो त चङाई जी सलाह मां गाबे खे ॾिनी, चङाई त पवे थी मुंहिंजी गिचीअ में। हाणे वापसी जेॾीमहिल गॾ आयो त चई हाणे को टिको पंहिंजो कयां। आयो जेॾीमहिल घर त गाबे पुछियसि ॾे हवाल हर वई आहीं? चई हर त मां वई आयमि, पर मालिक वरी हिते बि मालिक माना वेठो। मालिक चवे थो त माना 2-3 माण्हुनि खे चई आयो आहे त काटियूं ठपराए काए खणी अचो। सो गाबो उहे चढ़ंदो कोन, बीमार आहे, हाणे कोंदासीं। सो हिते त हाणे गाबे जो मुट पियो वहे, ॿुधई वा? हा, हिते गाबे जो मुट पियो वहे। वरी गॾ को सलाह थो पुछे त ॾे हवाल हाणे कीअं कयूं? हाणे हीअं कर तूं हाणे गाह खाइण शुरू कर त बचा थियई। वरी कंहिं सलाह ॾिनसि? ॿुध, वरी जे गाह खाइण शुरू थी वियो, हिते वरी मालिक खिलियो त वरी माई पुछा कयसि त तूं मक़सदु खिले छो तो? हाणे हुनखे दिलि जो राज़ ॿुधाइणो न हो, दिलि जो राज़ ॿुधाए पियो त मरे पियो। ॿोली सम्झे पियो, माई खे ॿुधाईंदो मरंदो। हुनखे अलाह वारे हिकिड़े चयो न बाबा। पोइ जेॾीमहिल इहा ॻाल्हि थी त वरी खिलियो, वरी बि माई खे 2 चंपा आयूं निकितो हलियो वियो। साईं 2 ॾींहं ते गाबे खे कायो, हर काए मोटी आयो, ॾिसे त माई रिली विझी सुती पई आहे। त माई खे चई मानी खणी आ। माई साईं उथे जा। अदा हिते वरी हिकु नर कुकड़ ऐं मादी कुकड़ ॿई पाण में ॻाल्हाइण शुरू थी विया। त मादी कुकड़ नर खे चवे थी त मक़सदु त तूंखे इश्कबाज़ी जी लॻल आहे, असांजो मालिक परेशान लॻो वेठो आहे। त पोइ नर कुकड़ हिनखे मादी खे जवाबु थो ॾे त मूं वटि 50 कुकड़ आहे, ॿिए जे घर टिपे त मां कंध कपे छॾियांसि। मालिक वटि हिकिड़ी माई आहे, उहा बि नथो संभाले। माना असां वटि 50 कुकड़ आहे, मालिक भरो आहे जॾहिं हिकिड़ी माई नथो संभाले सघे। त हिते वरी मालिक खिलियो, ॿुधई वा? मालिक खे सम्झ में अचे पियो। वरी माई पुछा कयसि त तूं खिले छो? नेठि छा कई, माई खे वठी कमरे में वञी चई त जे हाणे तोखे मां दिलि जो राज़ ॿुधाईंदुमि त मां पटी मरंदुमि, मसद उफट मरी वेंदुमि। हाणे जंहिं शइ में तूं राज़ी आहीं बेशक मां तोखे ॿुधायां। जे मुंहिंजी मौत में राज़ी आहीं त मां तोखे ॿुधाए थो सघां, जे न त बसि पोइ तूं हिते चुप करे वेही रह। बसि इहा ॻाल्हि हुई, इहा मुहार हुई। हिन कहाणी माना सुठी ॿुधाई। के शयूं ॿुधाए बि न आहिनि, छो जो उन्हनि में पंहिंजी चङाई हूंदी आहे। हा, ऐं कंहिं जो राज़ मक़सदु कंहिंखे न आहे ॿुधाइण। जानवरनि जी ॿोली त बहितरीनु ॿोली आहे। वधीक असांजो वीडियो कीअं लॻो ऐं हिन जी ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अचे तव्हां बि थोरी कमेंट कयो। अगरि मां कुझु इंट्रो में न सम्झाए न सघियो हुजां त उहो बि कमेंट कयो, महिरबानी।